अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, क्या हाल है? और सुना खैरियत है। तो आज जो है ना, हम क्रिकेट बॉल के ऊपर टैप करना आपको सिखाएंगे, ठीक है। तो मेरे चैनल का नाम है सिंधी एंटरटेनमेंट, और मैं भी खुद सिंधी हूँ। आज हम सिंधी में बात करते हैं, ठीक है। ज़रा जांडियो बंजी बस। हाँ, अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या हाल है? अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त क्रिकेट जेको बॉल आहे न, हिन ते पाण टैप कंदासीं। इलाही जॻह ते माण्हू ॾिसंदा असां क्रिकेट खेॾंदा आहियूं, मां छोकिरनि खे टैप करणु न ईंदो, तो पे उॾंदा आहिनि। इन करे ईअं करे माना ठीकु आहे, हिकिड़ो राउंड पूरो थी वियो। अॼु त मां दफ़ा कामरेड भी लगा सिंधी रुपये में। हाँ, यहीं कामरेड तो लगा दो। तो गलत थी वियो। सॉरी यार। करे असांजे चेहरे जी मुस्कुराहट भी अलाए केतिरे मुनाफ़िक़नि जे लाइ मौत आहे। पर शाइरी हुजे न बाबा, हुन लाइ थोरो एंटरटेनमेंट हुजे, न त मज़ो न थींदो। ही ॾिसो कंप्लीट थी वियो। थी वियो कंप्लीट, ठीकु आहे। हाणे तव्हांखे ॿियो तरीक़ो ॿुधाईंदासीं। माना क्रिकेट खेॾंदा आहियूं न, त असांजा बाल थींदा आहिनि गुम। आसे पासे देवियूं हूंदियूं आहिनि, जंहिंखे उर्दू में झाड़ी चवंदा आहिनि। त असांजो बाल गुम थी वेंदो, पर नज़र न ईंदो। थोरो वरी ॿी निशानी बाल मथां हुजे, ईअं करे हे हिन ते निशानी अची वई। हाणे माना बाल गुम थींदो न, असांखे नज़र बची वेंदो। अॼु त मां हूअं ई कामरेड थियो वेठो आहियां वीडियो में। तव्हांखे मां हिकिड़ो मुंहिंजो फोटो ॾेखारियां थो, जेको मूं कल्चर डे ते पंहिंजी ड्रेस कयो। थियो तो दोस्तों, तव्हांखे जो मुंहिंजो वीडियो भलो लॻो हुजे त मुंहिंजे चैनल खे लाइक, सब्सक्राइब ऐं बेल आइकन के बटन खे ज़रूर दॿाईंदा। सी यू डोंट मास्क पातो आहे। महिरबानी।